बेपासी वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्की तरक्की बलोचिस्तान की तरक्की सां ॻंढियल आहे। ग्वादर में पानी जो मसलो सितंबर ताईं हल कयो वेंदो। इलाइक़े वासियुनि खे सहूलतूं फराहम करण अव्वलीन तरजीह आहे। ग्वादर में तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त बलोचिस्तान जा अवाम जा मसला हल न थिया त तरक्की बेमायना आहे। बलोचिस्तान जा मसला हल थियण ताईं सुकून सां न वेंदासीं। हुन चयो त ग्वादर वासियुनि जा मसला हल करण पहिरीं तरजीह आहे। ग्वादर खे पाणी फराहमी लाइ पाइप लाइन की तब्दीली जो कम शुरू थींदो। संदसि चवण हो त नई पाइप लाइन विछाए सितंबर ताईं पानी फराहम कयो वेंदो। मुहाणनि जा मसला हल करण असांजो फर्ज़ आहे। शहबाज शरीफ चयो त महांगाई खे ॿेड़ियुनि लाइ 2000 इंजन फराहम कंदासीं। 3 मुहाणनि खे ॿेड़ियुनि लाइ 1000 इंजन फराहम कंदासीं। 3 महीननि ताईं मुहाणनि खे इंजन फराहम किया वेंदा। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त मुहाणनि खे ॿेड़ियुनि लाइ 2000 इंजन फराहम कंदासीं। 3 महीननि ताईं मुहाणनि खे इंजन फराहम कया वेंदा। संदसि चवणु हो त चीन ग्वादर वासियुनि में 3000 सोलर पैनल विरहाया। ग्वादर के मक़ामी माण्हुनि खे सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। संदसि चवणु हो त चीन ग्वादर वासियुनि में 3000 सोलर पैनल विरहाया। ग्वादर के मक़ामी माण्हुनि खे सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं।